तकरीबन अॼु खां को 45 खां 50 साल पुराणा हिते वेठल आहियूं। उन टाइम ते कुझु माण्हू हुआ ई कोन ऐं असां हेतिरे पुराणे दौर में वेठा पंहिंजे बचनि जी रोज़ी रोटी कमायूं पिया करियूं पिया। जॾहिं कि ही कंहिंजी पर्सनल प्राइवेट प्रॉपर्टी कोन्हे, ही सिर्फ़ु गवर्नमेंट जी प्रॉपर्टी है। अगर गवर्नमेंट इंक्रोचमेंट करे पई, अगर हाई कोर्ट जो लेटर भी आयो आहे कि भई अवां दुकानूं इंक्रोचमेंट आहिनि अवां ढाहियूं वेंदियूं, तो लेटर के मुताबिक सिर्फ 4 दुकानों जो लेटर आयो है। जॾहिं कि 16 एकड़ लोकल बोर्ड की ज़मीन है। अवां उन के जो तव्हां ध्यान में रखियो ही कोन्हे, अवां ज़हन में गुमान में कढे छॾियो। सिर्फ ही 4 दुकानूं आहिनि जेके अवां जे निशाने ते आयूं आहिनि, जिन खे अवां इंक्रोचमेंट जे बहाने ते ढाहियो वियो है। आसान तरीक़ो इहो है बा सिंपल जेके चवनि था कि ही कंहिं न कंहिं अहिड़े शख़्सियत जो हथ आहे जेको पंहिंजे हिकिड़े फ़ाइदे लाइ, पंहिंजे मफ़ाद लाइ 4 दुकाननि ते कब्ज़ो करणु चाहे थो। अल्लाह जे हुकम सां जे अगरि ये दुकानूं असांजियूं न रहियूं त थींदियूं ॿिए बि कंहिंजियूं कोन, गवर्नमेंट जी प्रॉपर्टी है, गवर्नमेंट वठी वेंदी। इहो चऊं था त 16 एकड़ लोकल बोर्ड जा आहिनि। जॾहिं 16 एकड़ आहिनि त सभु ढाहिनि, असांखे छो था ढाहिनि? 16 एकड़ जे चकर में असांजे 4 ख़ाली दुकान ढाया वञनि पिया। असां मिसकिन माण्हू, मज़दूर माण्हू, हितां आणूं चाणूं, असांजो सभई सभिनी ख़बर आहे 10 रुपया मानी 30 रुपया भाॼी था विकिणूं। असां ग़रीबनि जो बि भलो करूं, पंहिंजो पेट गुज़र करूं। हुकुमराननि खे मर्ज़ी धणी मर्ज़ी जा मालिक आहिनि। असांखां 50 खां 60 साल ताईं। अब ये हुकुमरान जेके असांजे शहर में जेके असांजे आहिनि वॾे पैसनि वारा, उन्हनि जी बाबा लाठी पेपर बादशाह आहिनि। धणी पैसा ख़र्च करे पंहिंजे नाले जो कूड़ा कागज़ ठाराए पंहिंजे नाले ते उन्हनि प्लाट कराया आहिनि। ऐं इंक्रोचमेंट ख़ाली असांजे 4 दुकाननि ते आई है, ॿिए किथे कोन्हे। 16 एकड़ इंक्रोचमेंट में आहे। 16 एकड़ लोकल बोर्ड जी है, सिविल हॉस्पिटल जानवरनि जी, उनमें सिर्फ़ु 4 दुकान असांजा चूंडिया विया आहिनि। असां अलाए कहिड़ो बदिलो पिया वठनि, अलाए छा पिया करनि, असांखे सम्झ कान पई अचे। कि कुछ ज़रा काइम खानी आहिनि, कुछ ख़ासि के लिए कुछ पंजाबी, इन्हनि जे 4 दुकाननि ते इंक्रोचमेंट हुई, जंहिंमें एसी साहब आयो, एसी साहब के मथां आर्डर हो ऐं चवनि पिया कोर्ट जो आर्डर है, इन जे करे ही हिते आया आहिनि ऐं हिन सॼी भञ ढाह कई है। सिर्फ़ु आर्डर हिन 4 दुकाननि ते। कोट गुलाम शहर में इंक्रोचमेंट रोड जे मथे बंगला ठहिया पिया आहिनि, बिल्डिंगूं माड़ियूं तमामु वॾा घर ठहिया पिया आहिनि। उते को बि कोन्हे। ग़रीबनि जे वस वारा थी सभिनि जेको ग़रीबनि जा घर ढाया आहिनि, दुकान ढाया आहिनि ऐं हिननि खे बेरोज़गार कयो आहे। बाक़ी हिते अमीर जेके आहिनि पैसे वारा, उन्हनि जी हलंदी आहे, बाक़ी ॿियो ग़रीबनि जो को हिते वैल्यू